अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेड़ो तुंहिंजो नाम बाझ पियो उॾाई मङा, रियथ बे रियथ हुणिए तूं छपर तूं छाम, कुॼाड़ो कहाँ तोखे मालूम सब का। दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में ॾेही तोड़े परॾेही ॿुधंदड़नि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अवां जे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौरु ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिब लफ़्ज़ी या एराबी तौरु का ग़लती थिए त मज़रत ख़्वाह आहियां। असांजी सिंध धरतीअ जे हिन माए नाज़ ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस दाहिरी ताहिरी बख्शी क़ादरी नक्शबंदी शाज़ली दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अवां ताईं पहुचायां थो, इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। जी दोस्तो, सईं राह जे सफ़र में अॼु पाण पहिरें पारे सूरतुल बक़रह जी 25वीं आयत खां दर्स शुरू कंदासीं ऐं महदूद वक़्त जे अंदरि मुक़रर वक़्त जे अंदरि बाक़ी आयतुनि जो तर्जुमो ऐं तफ़सीर पढ़ंदासीं। इन दुआ सां त अल्लाह करीम असां खे पंहिंजे फ़रमान जे मथां हमेशह हमेशह जे लाइ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वबश्शिरिल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहाति अन्न लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार कुल्लमा रुज़िक़ू मिन्हा मिन समरतिर रिज़्क़न क़ालू हाज़ल्लज़ी रुज़िक़ना मिन क़ब्ल वउतू बिही मुतशाबिहा वलहुम फ़ीहा अज़वाजुम मुतहरतुम वहुम फ़ीहा ख़ालिदून। ऐं ख़ुशख़बरी ॾे उन्हनि खे जो ईमान आंदाऊं ऐं कयाऊं सुहिणा अमल त यकीन सां उन्हनि लाइ बेहिश्त आहिनि, वहनि थियूं हेठां उन्हनि जे नहरूं, जॾहिं बि खाराया वेंदा उन्हनि मां को मेवो रिज़्क़ करे त चवंदा हीअ ई त आहिनि जो खाराया वियासीं अॻ में ऐं ॾिना वेंदा, उहो हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ ऐं उन्हनि लाइ उन्हनि में पाक ज़ालूं हूंदियूं ऐं उहे उन्हनि में हमेशह रहंदड़ आहिनि। जी दोस्तो, सूरतुल बक़रह जी 25वीं आयत ऐं उन जो तर्जुमो अव्हां खे ॿुधायुमि। हाणे पाण उन जे तफ़सीर खे सम्झण जी कोशिशि करियूं था
त जॾहिं अल्लाह ताला हिन खां अॻु में काफ़रनि ऐं मुनाफ़िक़नि जी सज़ा बयानु कई त उन जो असरु मुस्लमाननि जे दिलनि ते बि फितरती तरह ज़ाहिर थियणो हो ऐं मुस्लमाननि जे ॾुख खे वरी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बर्दाश्त न थिए कयो। उन जे करे अल्लाह ताला हिन आयत में मोमिननि सालिहनि जी सुहिणी आक़िबत बयानु करे पंहिंजे प्यारे पैगम्बर ख़ल्क़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तसल्ली ॾियणु फरमाई। पंहिंजे महबूब खे तसल्ली ॾिनऊं त अव्हां जे मथां ईमान आणणु ऐं सालिह अमल करण वारनि खे अहिड़ियूं जन्नतूं मिलंदियूं जिन में नहरूं वहनि थियूं। दोस्तो, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अनहारुल जन्नते तफजुरु मिन तहत तिलालिन औ मिन तहत जिबालिल मिस्क। हीमो तफ़सीर इब्न कसीर जी रवायत कयल हदीस तव्हांखे ॿुधाई, यानी जन्नत जूं नहरूं मुश्क जे दड़नि या जबलनि जे हेठां नहरी वहनि थियूं, उतां ई निकिरनि थियूं, नहरूं करे दरियाह करे वहनि थियूं, पर उन्हनि नहरुनि लाइ खॾूं न हूंदियूं ऐं उन्हनि जा पासा मोतियुनि सां भरियल हूंदा। उन जी मिटी ख़ालिस मुश्क ऐं उन जूं पथरियूं मोती ऐं जोहर हूंदा। उहे नेमतूं सालिह अमल कंदड़नि लाइ आहिनि। यानी दोस्तो, जीअं पाण वटि नहरी सिस्टम आहे, बैराज आहिनि, केनाल आहिनि, वाटर कोर्स आहिनि, त उहे ज़मीन जे अंदरि पाण खॾ खणंदा आहियूं, खाटी खोटे ऐं पोइ उहे वाह या नहरूं ठाहियूं था। पर जन्नत जो नज़ारो ईअं न हूंदो। जन्नत कुदरती मथां हो पाणी, मथां ई हो नहरूं वहंदड़ हूंदियूं, पर मुंहिंजे महबूब आका ॿुधायो त उन जे पासनि खां मोती भरियल हूंदा। उन जी मिटी ख़ालिस मुश्क ऐं उन जूं पथरियूं मोती ऐं जोहर हूंदा। उहे नेमतूं ख़ालिस अमल कंदड़नि लाइ आहिनि। हज़रत मुआज़ सहाबी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो आहे त सालिह अमल उहो आहे जंहिंमें 4 शयूं हुजनि। जी दोस्तो, सालिह अमल, नेक अमल जंहिंमें 4 शयूं हुजनि। पहिरियों इल्मु, ॿियो नीयत, टियों सब्र ऐं चोथों इख़लास। यानी नेकी करे पर इल्म में हुजेसि त मां ही नेकी, मिसलन निमाज़ पढ़े थो त उन निमाज़ जे फ़राइज़ सुन्नतुनि वाजिबात खां वाक़िफ़ हुजे, उन जी उनखे ॼाण हुजणु ज़रूरी आहे त मां ही नफ़िल थो पढ़ां, फ़र्ज़ थो पढ़ां या सुन्नत थो पढ़ां। हज उमरो करे थो त उन जी ॼाण हुजणु, इल्मु हुजणु ज़रूरी आहे। उन खां पोइ उन जी नीयत, इन्नमल अमाल बिन्नियात, अमल जो दारो मदार नीयत ते आहे। उन खां पोइ सब्र आहे। जेकॾहिं उन में उनखे तकलीफ़, निमाज़ पढ़े थो तॾहिं बि उनखे वज़ू करिणो आहे, गर्मी आहे, सर्दी आहे, वक़्तु आहे, कमकार ज़माने जा घणा ई आहिनि, पर उन ते सब्र करे ऐं निमाज़ खे टाइम ॾिए, निमाज़ खां मदद वठे, ख़ुदा जी इबादत जी तरफ़ राग़िब थिए। ऐं चोथों त उहा इबादत करे त इख़लास सां करे। जेका शइ इख़लास सां, सचाईअ सां हूंदी, यकीनन अल्लाह ताला जी दरबार में उहा मक़बूल ऐं मंज़ूर कई वेंदी आहे। दोस्तो, जंहिं जन्नत जो ज़िक्र थी रहियो आहे, जंहिं बेहिश्त जो ज़िक्र थी रहियो आहे, उहे बेहिश्त 8 आहिनि। हिकिड़ो आहे फ़िरदौस, ॿियो आहे अदन, टियों आहे मवा, चोथों आहे ख़ुल्द दारुस्सलाम, पंजों दारुस्सलाम, छहों दारुल मक़ाम, सतों इल्लियीन ऐं 8हों जन्नत नईम। यानी 8 बेहिश्त आहिनि जेके रब्बे ज़ुल जलाल ख़ल्क़िया आहिनि। जी दोस्तो, जहन्नम जा तबक़ा 7 आहिनि, त वरी जन्नत 8 आहिनि, जन्नतूं 8 आहिनि। फ़िरदौस, अदन, मवा, ख़ुल्द, दारुस्सलाम, दारुल मक़ाम, इल्लियीन, जन्नत नईम। शल रब्बे कायनात पंहिंजे हबीब जे सदके इन्हनि नेमतुनि सां सरफराज़ फरमाए। आमीन।
जी दोस्तों, अल्लाह ताला फरमायो वओतू बिही मुतशाबिहा, उहे जन्नती मेवा शिकिल ऐं सूरत में अहिड़ा हूंदा ॼण अॻ में ॾिठल आहिनि, मगर जॾहिं खाईंदा त हर हिक मेवे जी लज़त मटियल ऐं निराली हूंदी। ऐं जेके पाक ज़ालूं उन्हनि खे मिलंदियूं उहे अख़लाक जे लिहाज़ सां बिल्कुलु साफ़ ऐं पाक हूंदियूं ऐं जिस्मानी तरह बि हैज़, गंदगी, पेशाब, पायखाने, सिंघ, थुक वग़ैरह खां पाक हूंदियूं। जन्नत वारनि खे जेकी बि इनाम अता थींदा उन्हनि में वॾी ख़ुसूसियत इहा हूंदी त उहे आर्ज़ी न हूंदा, बल्कि जन्नती उन्हनि में हमेशह हमेशह हूंदा। वहुम फ़िहा ख़ालिदून, ऐं उहे उन्हनि में हमेशह रहण वारा हूंदा। हज़रत अबू सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, सय्यदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, युनादी मुनादिन अन्न लकुम अन तसिहू फला तस्क़मू अबदन व अन्न लकुम अन तहयू फला तमूतू अबदन व अन्न लकुम अन तशुब्बू फला तहरिमू अबदन व अन्न लकुम अन तनअमू फला तयअसू अबदा। यानी जॾहिं जन्नती जन्नत में वेंदा त अल्लाह ताला जे तरफ़ां पढ़ो ॾींदड़, ऐलान कंदड़, मुनादी ॾींदड़, पढ़ो घुमाईंदो, ऐलान कंदो, मुनादी ॾींदो त की कमाल हीअ ख़ुशख़बरी आहे त बेहिश्त में हमेशह सिहतमंद हूंदो, बीमार न थींदो ऐं हमेशह जियरा हूंदो, मरंदो न, हमेशह जवान हूंदो, पोढ़ा न थींदो, हमेशह नेमतुनि में हूंदो, मायूस न थींदो। ऐं उन ई असहाबी सगोरे रज़ी अल्लाह ताला अन्हु खां ॿी रवायत में आहे त अल्लाह ताला जन्नत वारनि खे फरमाईंदो, मां अव्हां सां अहिड़ो राज़ी थियो आहियां जो वरी अव्हां ते असुल कॾहिं बि कावड़ न कंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी दोस्तों, सूरतुल बक़रा जी 5वीं आयत जो तर्जुमो ऐं तफ़सीर अव्हां ॿुधो। हाणे पाण तिलावत कयूं था 26वीं ऐं 27वीं आयत। पहिरियां उन्हीअ जो तर्जुमो ऐं उन्हीअ खां पोइ उन्हीअ जो वरी तफ़सीर पढ़ूं था। इन्नल्लाह ला यस्तही अन यदरिब मसलन मा बऊदतन फमा फौक़हा फ़अम्मल लज़ीना आमनू फ़यअलमून अन्नहुल हक़्क़ु मिर रब्बिहिम वअम्मल लज़ीना कफ़रू फ़यक़ूलून माज़ा अरादल्लाहु बिहाज़ा मसला युदिल्लु बिही कसीरन व यहदी बिही कसीरा वमा युदिल्लु बिही इल्लल फ़ासिक़ीन अल्लज़ीना यनक़ुदून अहदल्लाहि मिन बअदि मीसाक़िहि व यक़तऊन मा अमरल्लाहु बिही अन यूसल व युफ़्सिदून फ़िल अर्दि उलाइका हुमुल ख़ासिरून। बेशक अल्लाह नथो हया करे हिन ॻाल्हि खां जो हणे मिसाल करे मच्छर खे, पोइ जेको उन खां मथे आहे हिकारत में, पोइ जन ईमान आंदो उहे पकीअ तरह ॼाणनि था त बेशक इहो मिसाल हक़ आहे उन्हनि जे रब जे तरफ़ां। ऐं पर काफ़र पोइ चवनि था त छा इरादो फ़रमायो अल्लाह हिन मिसाल जे ज़िक्र करण सां गुमराह करे थो उन सां घणनि खे ऐं हिदायत करे थो उन सां घणनि खे, ऐं नथो गुमराह करे उन सां मगर फ़ासिकनि खे जेके भञनि था वाइदे अल्लाह जे खे उन जे पके करण खां पोइ ऐं कटीनि था उन खे जो अमर कयो अल्लाह उन जे लाइ त ॻंढियो वञे ऐं फ़साद था कनि ज़मीन में, उहे ई नुक़सान वारा आहिनि। जी दोस्तों, हाणे पाण 26वीं ऐं 27वीं आयत जो तफ़सीर ॿुधूं।
क़ुरान पाक में अल्लाह ताला काफ़रनि जे बुतनि जी कमज़ोरी बयानु कंदे किथे फ़रमायो त उहे मख खां बि वधीक कमज़ोर आहिनि ऐं किथे त उन्हनि ते भरवसो अहिड़ो ई आहे जीअं कोरीअड़े जी तानीअ ते भरवसो कजे। इहो ॿुधी काफ़रनि ऐं मुनाफ़िक़नि बाहि में अची चवणु शुरू कयो त क़ुरान पाक जेकॾहिं वाक़ई अल्लाह ताला जो कलाम आहे त उन में अहिड़ियूं हक़ीर शयुनि जा मिसाल छो ज़िकिर कया विया आहिनि। अहिड़ियुनि हक़ीर शयुनि जा मिसाल छो ज़िकिर कया विया, उहो अल्लाह ताला जे कलाम लाइ मुनासिब न आहे। अल्लाह ताला उन्हनि जे लाइ फ़रमायो त कंहिं हक़ीक़त खे वाज़े करणु ऐं सम्झाइण लाइ जेकॾहिं मच्छर मख या उन खां बि घटि शइ सां मिसाल ॾियणो पवंदो त अल्लाह ताला कंहिंजे एतिराज़ जे डप खां अहिड़ा मिसाल ॾियणु छॾे न ॾींदो। अल्लामा क़ुर्तबी अलैहि रहमत लिखियो आहे त ला यस्तहजी जी माना आहे त नथो डिॼे, या उन जी माना आहे नथो छॾे या नथो रुकिजे। अल्लाह ताला अहिड़ा मिसाल ॾींदो रहंदो, पोइ जन जी तबीयत सलीम आहे से उन्हनि मिसालनि जे फ़ाइदे खे ॾिसी तस्लीम कंदा त हीअ बि अल्लाह ताला जो कलाम आहे। पर जन जी तबीयत मसख़ थी चुकी आहे उहे एतिराज़ कंदा रहंदा त हीअ अल्लाह ताला जो कलाम कहिड़ो कलाम आहे जंहिंमें मच्छर जो ज़िकिर आहे। युदिल बिही, युदिल वाहिद जो सीगो अज़लाल खां वरितल आहे जंहिंजो असुल ज़लाल आहे। अज़लाल असलहुल हलाक, यानी ज़लाल जी असुल माना आहे हलाक करणु। अल-फ़ासिकीन, फ़ासिक जो जमा अल-फ़िस्क़ खां वरितल आहे जंहिंजी इस्तिलाही उर्फ़ी ऐं शरई माना आहे अल-ख़ुरूज मिन ताअतिल्लाहि अज़्ज़ वजल, अल्लाह ताला जी ताबेदारीअ खां ॿाहिरि निकिरणु। उन्हनि जी बेफ़रमानीअ जी नौइयत कहिड़ी आहे उन जो तफ़सील सां ज़िक्र अॻिते हिन आयत में आयल आहे, यानी वाइदो भञणु, उहे इज्तिमाही ऐं इनफ़रादी ताल्लुकात जन जे ॻंढण जो अल्लाह ताला हुकुम कयो आहे। छिनणु पंहिंजे मर्तबे ऐं मनसब हासिलु करण लाइ ज़ुल्म, सितम, फितनो ऐं मक़ाम हासिलु करणु, मक़ाम क़ाइमु करण जे लाइ इहे सभई कम करणु। फितनो ऐं फ़साद क़ाइमु कनि था, उन्हनि जा करतूत आहिनि ऐं जन जा उहे करतूत ऐं कम हूंदा उहे हलाकत, तबाही ऐं अज़ाब खां बची न सघंदा। यकीनन अल्लामा रूमी अलैहि रहमत जो फ़रमान आहे नुक़्स मीसा को शिकस्तन तोबहा मूजिबे लनत शवदर अंतहा, यानी वाइदो टोड़ण ऐं तोबह भञण पछाड़ी में लानत हासिलु करण जो सबबु बणजंदा आहिनि। दोस्तों हाणे पाण 28वीं आयत तिलावत कयूं था। कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि व कुंतुम अमवातन फ़अहयाकुम सुम्म युमीतुकुम सुम्म युहयीकुम सुम्म इलैहि तुरजऊन। कहिड़ी तरह इनकार था कयो अल्लाह जो, हालांकि अव्हां मुअल हुआ, पोइ जीअरो कयईं अव्हां खे, उन खां पोइ मारींदो अव्हां खे, उन खां पोइ जीआरींदो अव्हां खे, उन खां पोइ उन ॾांहुं मोटाया वेंदव। दोस्तों 28वीं आयत जो तफ़सीर पाण ॿुधण जी कोशिश करियूं। हिन आयत सगुरी में हैरत ऐं तअजुब जो इज़हार कंदे काफ़रनि खां पुछियो थो वञे त एतिरा ज़ाहिरी ऐं बातिनी, आफ़ाक़ी ऐं अनफ़सी दलील ॾिसण जे बावजूद अव्हां कीअं था कुफ़ुर कयो। अमवातन, मैयत जो जम आहे। मैयत जहिड़ी तरह मरी वियल जे लाइ ॻाल्हाइबो आहे त अहिड़ी तरह बेजान शइ खे बि मैयत सॾियो वेंदो आहे। हिन आयत में बि उहा बेजान शइ मुराद आहे, यानी जेकॾहिं इंसान पंहिंजे असुल हक़ीक़त ते ग़ौर करे त उन जे वजूद जी इब्तिदा उहे बेजान ज़र्रा आहिनि जेके कुझु मुंजमद शयुनि जी शिकिल में त कुझु वहंदड़ शयुनि जी ऐं कुझु ग़िज़ाउनि जे सूरत में सॼी दुनिया में पखिड़ियल हुआ। अल्लाह ताला उन्हनि खे गॾु करे उन्हनि में साह विधो ऐं उन खे इंसान बनायो। हिते ॿ ॻाल्हियूं ग़ौर करण जहिड़ियूं आहिनि। हिकु त जॾहिं मक़सूद अल्लाह ताला जे नेमतुनि खे बयानु करणु आहे त पोइ मौत जो बयानु छो कयो वियो आहे। उन जो जवाबु हीअ आहे त मौत हज़ार नेमतुनि खां वधीक नेमत आहे जो फ़ानी ज़िंदगीअ मां कढी अबदी ऐं दाइमी ज़िंदगीअ ॾे वठी हले थो।
बल्कि आशिक़नि जो कौल आहे त अल मौत जसर यूसिल अल हबीब इल हबीब, यानी मौत हिकिड़े पल लाइ आहे ऐं उहा हिकिड़ी पुल आहे, हिकिड़ी पुलसरात आहे जेका मुहबत वारे खे मुहबत वारे सां मिलाईंदी आहे। त युहयीकुम मां मुराद क़ब्र वारी ज़िंदगी आहे, पर सुम्ह जो लफ़्ज़ जेको देर जी माना में इस्तेमालु थींदो आहे उन जे करे आंदो वियो आहे जो मरण खां पोइ इंसान जे कफ़न, जनाज़े जी निमाज़ ऐं दफ़न करण वग़ैरह में देरि लॻंदी आहे। उन जे करे ताख़ीर वारो लफ़्ज़ आंदो वियो आहे ऐं उन खां पोइ ॿियो भेरो सुम्ह आणे आख़िरत ॾांहुं मोटण जो ज़िक्र कयो वियो आहे, छो त क़ब्र में पहुचण खां पोइ क़यामत जे अचण ताईं बि काफ़ी देरि लॻंदी। ऐं युहयीकुम मां इहो मसइलो बि साबित थियो त क़ब्र में पहुचण खां पोइ हयाती मिले थी, पोइ उहो क़ब्र में पहुचण वारो जेकॾहिं सालिह आहे त नेमतुनि में हूंदो, न त अज़ाबनि में हूंदो, ऐं क़ब्र वारा ॿुधंदा बि आहिनि। जीअं हदीस पाक में आयो आहे त मैयत पंहिंजे दफ़न करण वारनि जी जुतीअ जो आवाज़ ॿुधंदो आहे, ऐं उहो बि मरी वियल जी क़ब्र वारीअ ज़िंदगीअ जो दलील आहे। ऐं क़ुरान पाक जे आयतुनि ऐं मुतवातिर हदीसुनि मां क़ब्र जो अज़ाब साबित आहे, जंहिंजो ज़िक्र अल्लामा सुयूती अलैहि रहमत किताब शरह सुदूर में तफ़सील सां कयो आहे। जी दोस्तों, प्रोग्राम सही राह जारी आहे। मां आहियां हवा जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सूरह बक़रह जूं आयतूं पाण तिलावत कयूं पिया। हींअर पाण सूरह बक़रह जी 29 आयत तिलावत कंदासीं। हुवल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िल अर्दि जमीआ सुम्मस्तवा इलस्समाइ फ़सव्वाहुन्न सबअ समावात वहुव बिकुल्लि शैइन अलीम। उहो ई अल्लाह आहे जंहिं पैदा कयो अव्हां लाइ जेको ज़मीन में आहे सभु, उनखां पोइ मुतवजह थियो आसमान ॾांहुं, पोइ ठीक ठीक ठाहियाईं उन्हनि खे 7 आसमान करे, ऐं उहो हर शइ खे ॼाणंदड़ आहे। दोस्तों, हाणे आयत सगोरी जो तफ़सीर अव्हांखे ॿुधायां पियो। सूरह बक़रह जी 29 आयत जो ईंदड़ रुकू में इंसान जी पैदाइश ऐं उनखे ख़िलाफ़त इलाही जे मनसब मिलण जो ज़िक्र अची रहियो आहे। उन जे करे अवल उन जे शर्फ़ ऐं इज़त खे बयानु कयो वियो त ज़मीन ऐं उन जे पेट में लिकल महागा ऐं घणा ख़ज़ाना, अजीब पोखूं, रसियल ऐं रंग बरंग मेवनि वारा सरसब्ज़ बाग़, वॾा जबल ऐं उन्हा दरिया, केतिरनि क़िस्मनि जा पखी ऐं चौपायो माल, सभु इंसान जी ख़िदमत गुज़ारी लाइ पैदा कयल आहिनि। इंसान खे घुरिजे त उन्हनि खे पंहिंजे तसव्वुर में रखे, उन मां फ़ाइदो वठे, पर हक़ जी वाट खां हटियल इंसान जे हेठां हाल खे छा बयानु कजे। हक़ीक़त में जेके शयूं उन जूं ख़ादिम आहिनि, हुन उन्हनि खे मक़सूद ऐं हक़ीक़ी मतलूब बनायो आहे। बल्कि बज़े गंदी ज़हनियत वारा, गंदे ज़हन वारा इंसान, उन गंदी ज़हनियत वारनि इंसाननि त उन्हनि शयुनि खे ख़ुदा सम्झी ख़ुदाई तख़्त ते विहारियो आहे, उन्हनि जी पूॼा कंदा, उन्हनि खे सजदा कंदा आहिनि। जी दोस्तों, अल्लाह ताला उन बाने जे लाइ उहे सभु शयूं पैदा कयूं आहिनि त उहे उन जे कमु अचनि, कतब अचनि, पर उहो बंदो गंदी सोच में अची वियो। जीअं के बाहि जा त के पाणीअ जा, के गऊं जा त के बुतनि जा पूॼारी आहिनि। अल्लाह ताला हिन आयत में इंसान खे उन जे बुलंद मक़ाम खां वाक़िफ़ करे ॿुधायो त उहो ईअं न करे, पंहिंजे हक़ीक़ी मालिक जी इबादत करे, उनखे राज़ी बनाए, त उहे सभु शयूं उन जूं ख़िदमत गुज़ार रहंदियूं। इस्तवा जे लफ़्ज़ खां पोइ जेकॾहिं इला जो लफ़्ज़ ईंदो त उन जी माना आहे क़सद, इरादो करणु, मुतवजह थियणु। मक़सदु हीअ आहे त ज़मीन जे पैदा करण खां पोइ अल्लाह ताला आसमान जे पैदा करण जो इरादो फ़रमायो ऐं पंहिंजी कामिल कुदरत ऐं बालिग़ हिकमत सां उनखे अहिड़ो ठाहियाईं जो उन में का बि घटिताई या फिडाई न आहे। दोस्तो,
यादि रखो, ॼाणणु घुरिजे त हिननि आयतुनि मां काइनात खे पैदा करण वारे इल्म जे तफ़सीलनि ऐं जज़ियनि खे बयानु करणु मक़सदु नाहे, पर ही गर्ज़ आहे त इंसान आसमाननि ऐं ज़मीन जी काइनात में ग़ौर करे उन्हनि खे नेस्त मां हस्त अदम मां वजूद में आणींदड़ जी कुदरत ते ईमान आणे। अल्लाह ताला इंसाननि जी बका ऐं आराम वठण लाइ जेतिरा मुकमल इंतज़ाम कया आहिनि, इंसानु उन्हनि मां फ़ाइदो वठे ऐं उन जी बेपायान इनायतुनि जो शुक्र अदा करे। सतनि आसमाननि जी हक़ीक़त कहिड़ी आहे, उन जो तयन करणु मुश्किल आहे। इंसान हर दौर में ज़मीन खां सवाइ आसमान वग़ैरह जे मुतालिक़ मुख़्तलिफ़ तसवुर क़ाइमु कंदो रहियो आहे, पर उहे बदिलजंदा रहिया आहिनि। उन जे करे हिक तसवुर खे बुनियादु क़रार ॾेई उहा ई क़ुर पाक जे लफ़्ज़नि जे मफ़हूम मुक़ररु करणु सही न थींदी। बसि मुख़्तसर एतिरो सम्झणु खपे त ज़मीन खां सवाइ जेका काइनात आहे, उन्हनि खे अल्लाह ताला सतनि तबक़नि में विरहायो आहे, या ईअं चओ त ज़मीन काइनात जी जंहिं हल्के में वाक़िअ आहे, उहो सतनि तबक़नि ते मुश्तमिल आहे। बाक़ी जेके इल्म में हैयत वारा चवनि था त आसमान 9 आहिनि, सो बेदलील ऐं महज़ ख़ाम ख़याली आहे। दोस्तो, हिन आयत मां आसमाननि जो वजूद साबित आहे। अहिड़ी तरह इन्हनि जो वजूद तौरात, इंजील, हिंदुनि जे वेद ऐं पारसियुनि जे वसातीर में लिखियलु आहे। मक़सदु त हर मज़हब जे इल्हामी या ग़ैर इल्हामी किताबनि में आसमान जो वजूद ऐं उन्हनि में तारनि जो हुजणु साबित आहे। इन ॻाल्हि खे क़दीम फ़िलासफ़र बि तस्लीम कंदा आया। बसि हिकिड़ो फ़िलासफ़र फ़िसागोरस हो जंहिं आसमान जो इनकार कयो हो, पर उन वक़्त जे ॿियनि फ़िलासफ़रनि उन खे चरियो सॼियो। हाणे वरी यूरोप में इहो अक़ीदो हलियो आहे ऐं किन हिंदुस्तानी मुसलमाननि उन्हनि जी तक़लीद कई आहे। दोस्तो, सर सैयद अहमद ख़ान जो नालो तव्हां ॿुधो हूंदो। सर सैयद अहमद ख़ान जी पार्टीअ वारनि त जन्नत ऐं जहन्नम जे ज़िक्र वारनि आयतुनि जो बि ग़लति मक़सदु कढियो आहे, उन्हनि जी बि ग़लति तहवील कई आहे ऐं इहो बि चयो आहे त आसमान जो त वजूद ई नाहे ऐं मथे जेको आसमान नज़र अचे थो उन मां मुराद नज़र खुटण वारी जाइ आहे ऐं ही तारा वग़ैरह आसमान खां सवाइ मौजूदु आहिनि। मगर मुसलमान भाइरो, ख़बरदार ख़बरदार ख़बरदार, वरी वरी ख़बरदार। सर सैयद अहमद ख़ान जी पार्टीअ वारी ॻाल्हि खे मञण सां क़ुर पाक जो इनकार थो थिए ऐं मुसलमान लाइ ॿियो को बि दलील क़ुर पाक जहिड़ो नाहे। असांजो पक्को अक़ीदो ऐं ईमान इहो आहे त आसमान बि बरहक़ आहिनि ऐं उन्हनि में तारा बि मौजूदु आहिनि। जी दोस्तो, सही राह प्रोग्राम जारी आहे ऐं सही राह जे सफ़र में पाण क़ुर करीम सूरे बक़रह जूं आयतूं 25 आयत खां तिलावत कयूं पिया। हाणे पाण 30 आयत तिलावत कंदासीं ऐं 30 आयत तिलावत करे उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर समाअत कंदासीं। अल्लाह ताला फरमायो, वइज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी जाइलुन फ़िल अर्दि ख़लीफ़ह क़ालू अतजअलु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा वयस्फ़िकु दिमाअ वनहनु नुसब्बिहु बिहम्दिक वनुक़द्दिसु लक क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून। ऐं यादि कर जॾहिं फरमायो तुंहिंजे रब मलाइकनि खे त बेशक मां मुक़ररु कंदड़ आहियां ज़मीन में हिकु ख़लीफ़ो। चयऊं, छा मुक़ररु थो करीं उन में उनखे जो फ़साद कंदो उन में ऐं वहाईंदो रतनि खे। ऐं असीं तस्बीह था पढ़ूं तुंहिंजे हमद सां, पाकाई बयानु था कयूं तुंहिंजे लाइ। फरमायाई, बेशक मां ॼाणा थो जेकी अव्हीं नथा ॼाणो। दोस्तो, हाणे 30 आयत जो तर्जुमो अवां ॿुधो। पाण तफ़सीर पढ़ूं था ऐं कम वारी काराइती ॻाल्हि आहे। हर इंसान खे इन ॻाल्हि खां वाक़िफ़ु थियणु खपे त इंसान ख़लीफ़ो आहे, अल्लाह जो नाइब आहे, हेॾे मक़ाम ऐं मर्तबे वारो आहे जंहिंखे अल्लाह ताला दुनिया में मोकिलियो। हाणे उन जो तफ़सीर ॿुधो त हिन रुकू में हिक ॿिए वॾे अहसान जो बयानु आहे ऐं उहो आहे इंसान जे पैदा करण जो ज़िक्र।
काइनात जे ख़ालिक जंहिं एहतमाम सां हिन ख़ाकी सूरत जे पैदा करण जो ज़िक्र कयो आहे, अहिड़ो कंहिं ॿी मख़लूक जो ज़िक्र न आयो आहे। रब्बुक में रब जो लफ़्ज़ मुज़ाफ़ ऐं काफ़ वाहिद मुख़ातिब जो ज़मीर मुज़ाफ़ इलैहि आहे। हीउ ख़िताब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां आहे, यानी तंहिंजे रब फ़रमायो। रब त सभिनी जो रब आहे, पर हिते पाण मालिक पंहिंजे रबूबियत जी निस्बत महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे करे फ़रमायो आहे त तुंहिंजे रब उन निस्बत में जेको लुत्फ़ आहे, उन जो सही अदराक त सिर्फ़ु मुहबत ऐं मारिफत वारनि जो हिस्सो आहे। अल्लामा आलूसी बगदादी अलैहि रहमत लिखियो आहे, जंहिंजो तर्जुमो अव्हांखे ॿुधायां त हिन इबारत जो ख़ुलासो हीअ आहे त रब जे लफ़्ज़ जी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे काफ़ ख़िताब वारे ज़मीर ॾे इज़ाफ़त करणु ऐं उन में आम खां ख़ासि ॾे निकिरी अचण में इहा रम्ज़ आहे त मख़लूक़ात में हक़ीक़ी ख़लीफ़ो आज़म ऐं ज़मीनुनि ऐं आसमाननि में इमाम मुक़द्दम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आहिनि। जी दोस्तो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हवाले सां ऐं उन्हनि जो उन में वॾो हिसो ऐं भाङो आहे, ऐं जेकॾहिं पाण न हुजनि हा त न आदम हुजे हा, न ॿियो को हुजे हा, ऐं अल्लाह ताला वटि भलाई आहे। सैयद इब्नुल फ़ारिद जे लाइ जंहिं मुहम्मदी हक़ीक़त जी ज़ुबान जो तर्जुमो हिन तरह कयो आहे त मां अगरचे ज़ाहिर में आदम अलैहिस्सलाम जो पुटु आहियां, पर मानवी लिहाज़ सां उन में मुंहिंजो पीउ हुजणु साबित आहे। अल्लामा इस्माइल हक़ी अलैहि रहमत लिखियो आहे त अल्लाह ताला जो कामिल ख़लीफ़ो इंसान आहे, जेको वक़्त जो कुतुब हूंदो आहे ऐं उन जे वसीले सॼो जहान क़ाइमु रहे थो। इब्तिदा में उहो कुतुब हज़रत आदम अलैहिस्सलाम हो ऐं आख़िर में हज़रत ईसा अलैहिस्सलाम थींदो। जॾहिं दुनिया ते आसमान खां लही ईंदो, उहो कुतुब अल्लाह ताला खां फैज़ वठी ॿियनि ताईं पहुचाईंदो आहे। मक़सदु त मुहम्मदी हक़ीक़ती वसीलनि जो बि वसीलो आहे। लिल मलाइकते मलक जो जमो ऐं अलवक़ खां वरितल आहे। उन जी माना आहे पैगाम पहुचाइणु। मलाइक अल्लाह ताला जो पैगाम उन जे बाननि वटि पहुचाईंदा आहिनि, उन जे करे उन्हनि ते इहो नालो रखियो वियो आहे। मलाइकनि जी हक़ीक़त छा आहे, उन में एतिरा त मुख़्तलिफ़ क़ौल आहिनि, जन जो इहातो करणु हिते आसान न आहे। दोस्तो, काराइती ॻाल्हि पियो अॼु अर्ज़ु रखां हिन आयत जे तफ़सीर में, ॿुधण जोगी, जेका हर इंसान खे ॿुधणु खपे। मुस्लमाननि आलिमनि वटि उन्हनि जी हक़ीक़त हीअ आहे, मलाइक लतीफ़ जिस्म आहिनि, जेके मुख़्तलिफ़ शिकिलियूं अख़्तियार करण ते क़ादिर आहिनि। उन्हनि जे अदद खे बि अल्लाह ताला ॼाणे थो, के आसमान ते आहिनि, के ज़मीन ते। उन्हनि खे उन्हनि जी असली शिकिल में सिर्फ़ु अल्लाह ताला जा नबी ऐं औलिया ॾिसी सघंदा आहिनि। जीअं अल्लामा आलूसी लिखियो आहे त कॾहिं कॾहिं अहिड़े जिस्म में ज़ाहिर थींदा आहिनि जो उन्हनि खे हर आम ऐं ख़ासि ॾिसंदो आहे, मगर उहा हक़ीक़ी सूरत बि उन्हनि खां जुदा न थींदी आहे। जी दोस्तो, यानी मलाइक इंसानी शिकिल में बि हूंदो आहे, पर उन जी नूरानी सूरत मौजूदु हूंदी आहे। अल्लामा मौसूफ़ लिखियो आहे त जॾहिं जिब्राईल अलैहिस्सलाम हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अॻियां दिहियत कल्बी, जी दोस्तो, दिहियत कल्बी हुज़ूर जो सहाबी हो, तमामु सुहिणो हसीन सहाबी हो। उन सहाबी जी सूरत में ईंदो हो, हुज़ूर सां गॾु वेहंदो हो। आम सहाबी सम्झंदा हा त हीअ दिहियत कल्बी आहे, पर न, हू जिब्रील हूंदो हो, इंसानी सूरत में अची वेहंदो हो। त हज़रत जिब्राईल जॾहिं हुज़ूर जे साम्हूं दिहियत कल्बी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सूरत में ज़ाहिर थींदो हो, त उन वक़्त बि उन जी हक़ीक़त सिदरतुल मुंतहा खां जुदा न थींदी हुई। अहिड़ी तरह अल्लामा सयूती अलैहि रहमत बि लिखियो आहे त जिब्राईल अलैहिस्सलाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तमामु घणो वेझो थी गोॾा गोॾनि सां मिलाए पंहिंजा हथ गोॾनि ते रखी अदब सां वेहंदो हो।
ऐं अख़लास वारनि जूं दिलियूं इन ॻाल्हि लाइ वसी आहिनि त इहा ॻाल्हि बि मुमकिन आहे जो उहो एतिरे वेझे वेहण जे बावजूदु पंहिंजे आसमाननि वारी जाइ में बि हूंदो। दोस्तो, मथियनि मुफ़स्सिरनि ऐं हदीस जे शारिहनि साबित कयो त जिब्राईल अलैहिस्सलाम आसमाननि खां मथां सिदरतुल मुंतहा ते मौजूदु हूंदे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में बि हाज़िर हूंदो हो। अल्लामा मुफ़स्सिर क़ुरान मुफ्ती मोहम्मद इदरीस दाहिरी दामत बरकातुहुल आलिया लिखनि था त नाज़रीन किराम, सम्झो जेकॾहिं जिब्राईल सॻोरे लाइ इहो मुमकिन आहे त जिब्राईल अलैहिस्सलाम ऐं सारी काइनात जे सरदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जे लाइ बि मुमकिन बल्कि वाक़ई आहे जो पाण हिक ई वक़्तु मुख़्तलिफ़ जायुनि ते हाज़िर ऐं जलवे अफ़रोज़ आहिनि। ये दोस्तो, हुज़ूर हर इंसान जी क़बर में अचनि था। जॾहिं जिब्रील आसमाननि ते बि आहे, हुज़ूर वटि बि आहे, ही रूहुल अमीन मलाइकनि जो सरदार आहे, त नबीयनि जो सरदार मुरसलनि जो इमाम बि हर जाइ ते हिक ई वक़्तु हाज़िर थी सघे थो। इहो अल्लाह ताला उन खे पावर ॾिनो आहे, अख़्तियार ॾिनो आहे। दोस्तो, मलाइकनि जो चवणु, मलाइकनि चयो त मुंहिंजा मौला इंसान खे छो थो पैदा करीं? छा ज़मीन में उन्हनि खे थो पैदा करीं जेके फ़साद कंदा? सो एतिराज़ तौरु न, पर पुछणु सम्झणु ऐं ज़्यादा वज़ाहत कराइण जे इरादे सां हो। न त मलाइकनि खे कहिड़ी मजाल आहे जो अल्लाह ताला ते एतिराज़ कनि। अल्लाह ताला खेनि वाज़े करे ॿुधायो त उन्हनि जी पैदाइश में सिर्फ़ु फ़साद वारे पासे नज़र न रखो, पर उन्हनि जी इस्लाह ऐं इबादत वारो पासो बि आहे जंहिंखे मां ॼाणां थो, अव्हां कोन था ॼाणो। दोस्तो, हक़ीक़त में मलाइकनि सॻोरनि खे हर को माण्हू नथो ॾिसी सघे, छो त मुख़्तलिफ़ शयुनि जो शऊर ऐं अदराक हिक ई क़ुवत सां नथो थी सघे, बल्कि मुख़्तलिफ़ क़ुवतूं मुख़्तलिफ़ शयुनि जो अदराक कंदियूं आहिनि। रंग अखि सां ॾिसण में ईंदो आहे ऐं गर्मी या सर्दी हथ लॻाइण सां। अखियुनि खां अंधो माण्हू जेकॾहिं ॻाढ़ो ऐं अछो नथो ॾिसी सघे त उहो पाण मज़ूर आहे, पर उनखे इहो हक़ नाहे जो ॻाढ़े या अछे जो सफ़ा इनकार करे वेहे। अहिड़ी तरह मलाइकनि जो ताल्लुक़ रूह सां आहे। जेकॾहिं ज़ाहिरी हवास उन्हनि खे नथा ॾिसी सघनि त उहो न ॾिसण वारनि जो पंहिंजो क़सूर आहे, उहे मज़ूर आहिनि, मगर उन्हनि खे मलाइकनि सॻोरनि जे वजूद जे इनकार करण जो को बि हक़ नाहे। पंहिंजे कुल्हनि ते किरामन कातिबीन वेठल आहिनि, असीं उन्हनि खे नथा ॾिसूं, पर अल्लाह जो फ़रमान आहे, हक़ आहे, सच आहे, यकीनन मौजूद आहिनि। दोस्तो, ख़लीफ़ह, हिते ख़लीफ़े मां मुराद हज़रत आदम अलैहिस्सलाम आहे, पर उहे ॿिया इंसान बि उन में दाख़िल आहिनि जेके संदसि तरीक़े ते हलनि, जिन खे अल्लाह ताला जे अहकाम जारी करणु, क़ज़ा हलाइणु, बाननि खे हिदायत करणु, अल्लाह ताला ॾे छिकणु ऐं उन जे क़ुर्ब जा मर्तबा ॾियण लाइ ख़लीफ़ो मुक़ररु कयो वियो आहे। उन्हनि में सिधो अल्लाह ताला जे अमरनि वठण जी ताक़त न हुई, उन जे करे विच में ख़लीफ़े खे वास्ते तौरु आंदो वियो। जी दोस्तो, अल्लाह जे कामिल आरिफ़ वलीअ जे पैगाम खे बि ख़लीफ़ा आम कंदा आहिनि त ही हज़रत आदम उहो ख़लीफ़ो आहे जेको ख़ुदा जी ज़ात सां मिलाइण जो ज़रियो आहे, अल्लाह ताला जा हुक्म पहुचाइण जो ज़रियो आहे। दोस्तो, हाणे हिकिड़ो सवाल थो पैदा थिए त अल्लाह ताला मलाइकनि खे जो ॿुधायो त मां ज़मीन में ख़लीफ़ो थो पैदा कयां, इहो उन्हनि खां मशवरो थे वरिताई छा? त दोस्तो, इन जो जवाबु इहो आहे त न, मशवरे वठण लाइ न, पर अल्लाह ताला पंहिंजे पाक इरादे खां उन्हनि खे आगाह थे फ़रमायो त मुंहिंजो ही इरादो आहे। हाणे गौर तलब कुझु ॻाल्हियूं आहिनि, काराइतियूं ॻाल्हियूं आहिनि, कम वारियूं ॻाल्हियूं आहिनि, ॿुधंदो त यकीनन अव्हांजे इल्म में अञा अहिड़ो वाधारो थींदो जेके ॻाल्हियूं अव्हां अॻु में न ॿुधियूं आहिनि। हूअं बि क़ुर करीम खे सम्झण जी ज़रूरत आहे। हाणे गौर तलब हिते ई ॿ ॻाल्हियूं सम्झणु घुरिजनि। हिकु त ख़लीफ़ो छा खे चइजे, ॿियो त इंसान खे ख़िलाफ़त जो मनसब छो अता थियो। दोस्तो, सम्झणु घुरिजे त ख़लीफ़ो उहो आहे जो कंहिंजे मुल्क में नाइब जी हैसियत सां उन जे हुक्मनि जे मुताबिक़ अमल कराए। इंसान खे उन मनसब ऐं मर्तबे लाइ चूंडण जो वजह ही आहे त इंसान खां सवाइ जेतिरी मख़लूक़ आहे उन जी लियाक़त, इल्म ऐं उन जे अमल जो दाइरो महदूद आहे।
ऐं महदूद दायरे वारो उन पाक ज़ात जो जंहिंजो इल्मु इरादो अहकाम ऐं तसरुफ़ ग़ैर महदूद आहे ख़लीफ़ो नथो थी सघे। पर इंसान जेको इब्तिदा में ज़ईफ़ बि आहे त जहूल बि आहे, उन में अल्लाह ताला बेनिहायत लियाक़त अकुल ऐं फ़हम जूं उहे क़ुवतूं अमानत रखियूं आहिनि जिन जे तसरुफ़ खे ॾिसी हैरत थींदी आहे। उन जे करे समूरी मख़लूक़ात में सिर्फ़ु हीअ हिकु मख़लूक़ आहे जेका ख़िलाफ़त जे मनसब ते रहण जी अहलियत रखे थी। रब्बानी आलिमनि हिन मिटीअ जी मुठ में लिकल ताक़तुनि तां जहिड़े नमूने परदो खयो आहे, इंसानी नफ़्सियात जा माहिर उन जी दज़ खे बि नथा पहुची सघनि। आरिफ़ कामिल अल्लामा इस्माइल हक़ी अलैहि रहमत लिखियो आहे त इंसान जेको मुख़्तलिफ़ अंसरनि मां ठहियल आहे, उन जी सूरत जो ताल्लुक़ महसूस जहान सां आहे ऐं उन में मलकूती ग़ैर महसूस ग़ैब जे जहान मां बि रूह आहे। उन में अनवार इलाही जे फ़यूज़ फैज़ क़बूल करण लाइ इस्तेदाद रखण वारो राज़ बि आहे। उहो तरबियत सां आलम शहादत खां आलम ग़ैब मलकूत ॾे तरक़ी कंदो आहे ऐं मुताबियत जे राज़ ऐं उन जी ख़ुसूसियत सां आलम मलकूत खां आलम जबरूत ऐं अज़मूत ग़ैबुल ग़ैब ॾांहुं वधंदो आहे ऐं मुताबियत जे इसरार मां हासिल कयल नूर सां कुदरती जमाल ऐं जलाल जा अनवार मुलाहिज़ो कंदो आहे ऐं हक़ जी ख़िलाफ़त में आलमाना लिल ग़ैब व शहादत ज़ाहिर ऐं ॻुझ जो ॼाणंदड़ बणिजंदो आहे। जीअं मालिक मिठे जो फ़रमान आहे, आलिमुल ग़ैब फला युज़हिरु अला ग़ैबिही अहदा। ग़ैब जो ॼाणंदड़ पोइ पंहिंजे मख़सूस ग़ैब ते कंहिंखे बि ॼाण न ॾींदो आहे। इल्ला मन इर्तदा मिर रसूलिन, मगर रसूलन अलैहिमुस्सलातु वस्सलाम मां जंहिंखे बरगुज़ीदो बनाए उनखे ॼाण ॾींदो आहे। हिते मुराद बि उहो ई मख़सूस ग़ैब आहे जंहिंजी मलाइकनि खे बि ॼाण न ॾींदो आहे, मगर इंसाननि मां आयल पंहिंजनि बरगुज़ीदा पैगम्बरनि सगोरनि अलैहिमुस्सलाम खे उन लिकल राज़नि जी ख़बर ॾींदो आहे ऐं उहे इसरार आहिनि जिन खे मलाइक न ॼाणंदा आहिनि। दोस्तो, जेके माण्हू इंसान खे सिर्फ़ु मिटीअ जो पुतलो सम्झंदा आहिनि, उहे जेकॾहिं उन जी हक़ीक़त खां वाक़ुफ़ु थी ग़ौर कनि त उन्हनि में पंहिंजे बुलंद मक़ाम ते पहुचण जो जज़्बो ऐं तड़प पैदा थिए। हीउ इंसानु उहो ज़र्रो आहे जंहिंजे अॻियां आसमान जूं बुलंदियूं बि झुकियल आहिनि ऐं हीउ उहो क़तरो आहे जंहिंमें समुंड जहिड़ियूं ऊन्हाइयूं आहिनि। जी दोस्तो, हाणे पाण हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पैदा करण जो बयानु तफ़सीर में समात कयूं था, ॿुधूं था त अल्लाह ताला मलक इज़राईल हथां ज़मीन जे चइनी तरफ़नि जी मिटीअ खे मके पाक ऐं ताइफ़ जे विच में नोमान नाले वादीअ में रखाए उनखे पंहिंजे कुदरती हथ सां 40 ॾींहं ॻोहियो। जी दोस्तो, आदम कीअं ठहियो उहो पियो अर्ज़ु रखां त अल्लाह ताला हज़रत इज़राईल खे हुकुम कयो त इज़राईल ज़मीन जे चइनी तरफ़नि जी मिटीअ खे मके पाक ऐं ताइफ़ जे विच में हिकु वादीअ में रख जंहिंजो नोमान नालो आहे। ऐं पोइ उन मिटीअ खे जॾहिं हुते रखियो वियो त ख़ालिक़ काइनात मालिक काइनात अरहमुर राहिमीन रब पंहिंजे कुदरती हथ सां उन मिटीअ खे 40 ॾींहं ॻोहियो। उन मिटीअ ते 39 साल ग़मनि जो ऐं 1 साल ख़ुशीअ जो मींहुं वसायो। अल्लामा हक़ी अलैहि रहमत लिखियो आहे त उन ते 39 साल ॾुखनि जो ऐं 1 साल ख़ुशीअ जो मींहुं वसायई। उन मिटीअ मां हज़रत आदम अलैहिस्सलाम जो बोतो 60 गज़ डिघो बनायई ऐं उहो बोतो केतिरा ॾींहं उन नोमान वादीअ में पियो हो। शैतान उन बोते ॾे निहारे उतां ई खां नफ़रत जो आगाज़ कयो। उनखां पोइ अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम में पंहिंजो रूह फूकियो जेको अल्लाह ताला जे हुक्म जे अॻियां कुझु करे त न सघियो, पर उन बोते में वञण लाइ राज़ी बि न हो। यानी रूह खे जॾहिं अल्लाह ताला फ़रमायो त हिन जिस्म में अंदरि वञ, त रूह चवे पियो मुंहिंजा मौला ही जिस्म बंदि आहे, अंधेरो आहे, ऊंद आहे, इन में अंदरि मां क़ैद थियां, बंदि थियां, यानी राज़ी न हो। अल्लाह ताला खेसि फ़रमायो त जीअं ज़ोर सां अंदरि वियो आहीं तीअं उन मां तोखे
कढिबो बि ज़ोर सां। यानी अल्लाह ताला पंहिंजे हुक्म इलाही सां ज़ोरीअ हज़रत आदम अलैहिस्सलाम जे उन बोते में रूह खे उमाणियो। ऐं दोस्तो, हाणे उहो रूह जॾहिं निकिरंदो आहे, तड़प सां निकिरंदो आहे, सकरात जी सख़्ती सां निकिरंदो आहे, सिवाइ किन ख़ुदा जे पहतल बानहनि जे। तॾहिं अल्लाह ताला फरमाए से रूह, जीअं तूं जिस्म में ज़ोर सां वियो आहीं तीअं ज़ोर सां तोखे कढिबो। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जे उन बोते में रूह आयो त चयईं अल्हम्दुलिल्लाह। मलाइकनि सगोरन ॿुधी चयो यरहमुकल्लाह, अल्लाह तो ते रहमत करे। पोइ अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे बेहिश्ती वॻो पाराए उन जी पेशानीअ में मुहम्मदी नूर रखायो, जेको 14 जे चंड वांगुरु उन में चमकंदो हो। अल्लाह ताला खेसि आसमाननि जो सैर करायो। अल्लाह ताला जी दरबार में एतिरो त प्यारो हो जो उनखे पंहिंजे इसरार जो मज़हर ऐं अनवार तजल्लिया जो मर्कज़ बनायाईं। दोस्तो, जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम में रूह विधो वियो ऐं उन मथे निहारियो त अर्श अज़ीम ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखियल ॾिठो हुआईं। ऐं उन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे नाले मुबारक जे सदक़े में खेसि माफ़ी मिली हुई। कीअं माफ़ी मिली, इहो अॻिते इंशाअल्लाह उन जो तफ़सील फ़तलका आदम मिर रब्बिही कलिमातिन फ़ताब अलैहि इन्नहु हुव तव्वाबुर रहीम वारी आयत में ज़रूरु ईंदो ऐं उहो ॿुधण जोॻो आहे। दोस्तो, हाणे पाण 31, 32 ऐं 33 टे आयतूं तिलावत कयूं था, उन्हनि जो तर्जुमो ऐं उन खां पोइ उन्हीअ जो तफ़सीर। अल्लाह ताला फरमायो वअल्लम आदमल अस्माअ कुल्लहा सुम्मा अरदहुम अलल मलाइकति फ़क़ाल अंबिऊनी बिअस्माइ हाउलाई इन कुंतुम सादिक़ीन क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम क़ाल या आदम अंबिअहुम बिअस्माइहिम फ़लम्मा अंबअहुम बिअस्माइहिम क़ाल अलम अक़ुल लकुम इन्नी अअलमु ग़ैबस समावाति वल अर्द व अअलमु मा तुबदून व मा कुंतुम तक्तुमून। ऐं सेखारियईं आदम खे नाला सभई। उन खां पोइ पेश कयाईं उन्हनि खे मलाइकनि जे अॻियां। पोइ फरमायाईं त ख़बर ॾियो मूंखे नालनि हिननि शयुनि जी जेकॾहिं आहियो सचा। अर्ज़ु कयऊं त पाकाई आहे तुंहिंजी, नाहे को इल्मु असांखे मगर जेकी तो सेखारियो असांखे, बेशक तूं ई ॼाणंदड़ हिकमत वारो आहीं। फरमायाईं ए आदम ख़बर कर उन्हनि खे नालनि उन्हनि शयुनि जी। पोइ जॾहिं ख़बर कयाईं उन्हनि खे नालनि उन्हनि जी त फरमायाईं छा मूं अव्हांखे चयो न हो त बेशक मां ई ॼाणां थो ॻुझ आसमाननि ऐं ज़मीनुनि जा, ऐं ॼाणां थो जेकी ज़ाहिर था कयो ऐं जेकी लिकी था कयो। दोस्तो, हाणे पाण तफ़सीर ॿुधूं था। अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जे शान खे मलाइकनि सगोरनि जे अॻियां ज़ाहिर करण जे लाइ हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सभिनी शयुनि जा नाला सेखारिया। हज़रत इब्न अब्बास, अकरमा, क़तादा ऐं खोड़ सारनि सहाबनि रज़ी अल्लाह ताला अन्हुम हिन आयत जे तफ़सीर में फ़रमायो आहे त सभिनी वॾियुनि ऐं नंढियुनि शयुनि जा नाला उनखे सेखारियईं ऐं ख़िलाफ़त जे मनसब जी तक़ाज़ा बि इहा हुई त उनखे सभिनी शयुनि जा इल्म अता थियनि। ऐं यकीनन अल्लाह ताला हज़रत आदम खे सभिनी शयुनि जो इल्मु अता कयो हो। अल्लामा आलूसी अलैहि रहमत लिखियो आहे त मूं वटि हक़ इहो आहे जंहिं ते अल्लाह ताला जा प्यारा बाना आहिनि ऐं उहा ई ख़िलाफ़त जे उन मनसब जी तक़ाज़ा बि आहे जेकी तो ॼातो आहे, ऐं उहो हीअ आहे त उहे सभिनी शयुनि जा नाला हुआ, अलवी हुजनि या सफ़ली, जोहरी हुजनि या अर्ज़ी। अल्लामा पानीपती अलैहि रहमत लिखियो आहे त आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला हर शइ जे नाले जो इल्मु ॾिनो। तव्हां जो खाइण पीअण वारनि प्यालनि
ऐं प्यालियुनि जा नाला बि सेखारिया। ऐं किन जो चवणु आहे त जेके क़यामत ताईं थिया या थींदा उन्हनि सभिनी जे नालनि जो इल्मु खेसि अता फ़रमायाईं। नूरुल इल्फ़ान जे साहिब लिखियो आहे त अल्लाह ताला सभु शयूं आदम अलैहिस्सलाम खे ॾेखारे पोइ उन्हनि जा नाला खे सेखारिया हुआ। न त पेश करण जो मतिलबु छा? ऐं हिन आयत मां हीअ ॻाल्हि बि साबित थी त नबी सॻोरे अलैहिस्सलातु वस्सलाम जे अॻियां जेका शइ पैदा थियल न आहे सा बि पैदा थियल वांगुरु आहे, छो त उहे शयूं सभु अञा पैदा न थियूं हुयूं, महदूम हुयूं, पर मलाइकनि सॻोरनि ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम जे अॻियां आंदियूं वियूं ऐं उन्हनि खे ॾेखारे उन्हनि शयुनि जे नालनि जी तइलीम ॾिनी वई। यकीनन दोस्तो, हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला हर शइ जो इल्मु सेखारियो। हाणे हज़रत आदम अलैहिस्सलाम जे नाले जी माना उनखे आदम छो थो सॾियो वञे ऐं इन नाले रखण जो सबबु छा हो अव्हांखे ॿुधायां थो। त आदम अरबी लफ़्ज़ अदीमुल अर्ज़ खां वरितलु आहे, यानी ज़मीन जो मुंहुं। पाण मिटीअ जे मुख़्तलिफ़ नमूननि मां पैदा कयो वियो, उनजे करे उनखे आदम सॾियो वियो। दोस्तो, हज़रत आदम अलैहिस्सलाम जे लाइ फ़रमान आयो व अल्लम आदम अल अस्मा कुल्लहा। उन कुल जे लफ़्ज़ में वॾी वुसअत बयानु थियल आहे। दुनिया में अवल खां आख़िर ताईं कई ॿोलियूं इस्तेमालु थियूं ऐं थींदियूं। हर हिकु ॿोलीअ जा हरफ़, नक्श, अल्फाज़ जुदा जुदा आहिनि ऐं हर हिकु ॿोलीअ में केतिरनि नमूननि सां ॻाल्हायो थो वञे। दुनिया में शयूं बि किरोड़े आहिनि ऐं उन्हनि जूं लखें सिफ़तूं आहिनि ऐं हर हिकु सिफ़त जा कई नाला आहिनि ऐं हर नाले खे लिखण पढ़ण जा कई तरीक़ा आहिनि। मिसाल, पाणी, उनखे उर्दू में पानी, फ़ारसी में आब, अरबी में माउन, हिंदी में जल, अंग्रेज़ी में वाटर सॾियो वेंदो आहे। अहिड़े लिहाज़ सां हर शइ लाइ सोचियो त उहे सभु नाला सभिनि ॿोलियुनि में हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सेखारिया विया ऐं इंसान जे इल्म जी सूरत असुल में इहा ई आहे त उहो नालनि जे ज़रिए शयुनि जे इल्म खे ज़हन में आणींदो आहे। उनजे करे इंसान जे समूरी मालूमात उन्हनि शयुनि जो इल्मु ॾियणो आहे। मलाइकनि सॻोरनि जो क़ौल ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना मां साबित आहे त हर हिकु मलाइक बल्कि मलाइकनि जी हर टोलीअ जो इल्मु उन शोबे ताईं महदूद आहे जंहिंसां उन्हनि जो तअल्लुक़ आहे। मिसाल तौरु, जेके हवा जे इंतिज़ाम सां मुतअल्लिक़ आहिनि उहे हवा जे मुतअल्लिक़ सभु कुझु ॼाणनि था, पर इंसान ज़ात खे अल्लाह ताला जामे इल्मु अता कयो आहे जेको हिकिड़ो ई केतिरनि शोबनि जी ॼाण रखे थो। सुभान अल्लाह। दोस्तों, हाणे पाण सूरह बक़रह जी 34 आयत तिलावत कयूं था। व इज़ क़ुलना लिल मलाइकति इस्जुदू लि आदम फसजदू इल्ला इब्लीस अबा वस्तकबर वकान मिनल काफ़िरीन। ऐं यादि कर जंहिं वक़्तु चयोसूं मलाइकनि खे त सजदो कयो आदम खे, पोइ सजदो कयाऊं सवाइ शैतान जे, इनकार कयाईं ऐं तकबुर कयाईं ऐं हू काफ़रनि मां हो। जॾहिं मलाइकनि हज़रत आदम अलैहिस्सलाम जे इल्म जी वुसअत ॾिठी। दोस्तो, आयत जो तफ़सीर, जॾहिं मलाइकनि हज़रत आदम अलैहिस्सलाम जे इल्म जी वुसअत ॾिठी ऐं पंहिंजे आजिज़ हुजण जो एतिराफ़ कयो त अल्लाह ताला उन्हनि खे आदम अलैहिस्सलाम जे अॻियां सजदे करण जो हुकुम फ़रमायो। सजदे जी लुग़वी माना आहे पाण खे घटि सम्झी निवड़त करणु ऐं शरई इस्तिलाह में पेशानी ज़मीन ते रखण खे सजदो सॾियो वेंदो आहे। इबादत जी नीयत सां, आम पेशानी रखण सां सजदो न थींदो, पर इबादत जी नीयत सां जॾहिं पाण सजदो कयूं था। दोस्तो, बज़ी उलमा वटि अल्लाह ताला जे हिन फ़रमान में सजदे जी लुग़वी माना मुराद आहे जो मलाइकनि खे हुकुम कयो वियो हो त हज़रत आदम अलैहिस्सलाम जो अदब ऐं एहतराम कनि, पर जमहूर उलमा वटि सजदे मां मुराद उन जी शरई माना आहे। सजदे करण जूं ॿ सूरतूं आहिनि। हिकु त सजदे करण वारो इहो अक़ीदो ऐं नीयत रखे त जंहिंजे अॻियां मां पेशानी झुकाए रहियो आहियां उहो मुंहिंजो अल्लाह आहे, मुंहिंजो रब आहे। अहिड़ो अक़ीदो रखी सजदो करणु इबादत आहे ऐं इबादत ख़ालिस अल्लाह वहदहु ला शरीक लहू जे लाइ आहे जेको सारी काइनात जो ख़ालिक़ ऐं मालिक आहे। अल्लाह ताला खां सवाइ ॿिए कंहिंजी इबादत करणु कंहिं बि नबी सॻोरे जे वक़्त में जाइज़ न हुई।
बल्कि सभिनी नबीअनि सगोरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे मोकिलण जो अवलीन मक़सदु ई इहो हो त इंसान ज़ात खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला जी इबादत जो हुकुम ॾियनि ऐं ॿियनि जी इबादत खां मना कनि। पोइ जंहिं शइ खां रोकण लाइ खेनि मोकिलियो वियो उन जी इजाज़त कीअं ॾींदा या पाण उहो कमु कीअं कंदा। ॿी सूरत इहा आहे जो जंहिंजे साम्हूं सजदो कयो थो वञे सो सिर्फ़ु उन जी इज़त ऐं एतिराम लाइ, न इबादत जे लाइ उन सजदे खे सजदतु तहियत छॾींदा आहिनि। इहो अॻियनि नबीअनि सगोरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे शरीयतुनि में जाइज़ हो, पर असांजे नबी सैयदुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त उन खां मना कई आहे। हाणे मुहम्मदी उम्मत खे त उहो सजदो करण बि हराम आहे, ईअं जीअं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे भाइरनि सजदो कयो हो। त दोस्तो, हीअ इज़त ऐं सरफराज़ी जेका हज़रत आदम अलैहिस्सलाम खे नसीब थी हुई उन जो सबबु तकवीनी इल्मु हो, यानी सभिनी शयुनि जो ऐं उन्हनि जी ख़ासियतुनि ऐं असरनि जो इल्मु जेकी उनखे मिलियो हो। पर सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे त जंहिं उम्मत जे आसमानी किताब क़ुरान पाक में हज़रत आदम अलैहिस्सलाम जी बरतरी, बुलंदी ऐं भले हुजण जो राज़ इहो ॿुधायो वियो हुजे त उनखे काइनात जे मख़फ़ी ऐं सरबस्तर राज़नि खां वाक़ुफ़ु कयो वियो हो। इहा उम्मत जेकॾहिं पाण इल्म खां महरूम, हिकमत खां ख़ाली ऐं अणवाक़िफ़ हुजे त उहा संदन बदबख़्ती आहे। दुनिया में जेतिरा बि मज़हबी सहीफ़ा मौजूदु आहिनि कंहिं में बि एतिरी वज़ाहत ऐं एहतमाम सां हज़रत आदम अलैहिस्सलाम जो ज़िक्र ऐं उन जो मक़ाम बयानु कयल नाहे जेतिरो क़ुरान पाक में। हाणे असीं पंहिंजे वक़्त जे फिटल हुजण खां सवाइ कंहिंखे मलामत कयूं। असांजा केतिरा मुस्लमान भाइर अलिफ बा ता सा बि पढ़ियल न आहिनि ऐं जेकी इल्म वारा आहिनि उन्हनि इल्म खे पेट पालण जो ज़रियो सम्झियो आहे। उहो सिज अलाए कॾहिं उभरंदो जॾहिं मुस्लमान पंहिंजे मक़ाम खे सुञाणंदा। अलाए कॾहिं असां आराम जे यारनि खे हज़रत रूमीअ जो राज़ ऐं अल्लामा राज़ीअ वारो इल्मी मक़ाम हासिलु थींदो। असीं मुतालिअ जी मेज़ खां एतिरो परे आहियूं जो उन ते धूड़ ॼमी वई आहे ऐं असांजे ऐश ऐं इशरत जे जायुनि में रोशनी ऐं ताज़गी जा सैलाब हली रहिया आहिनि। असांजूं तेज़ निगाहूं जेके आसमानी सितारनि जो पीछो कंदियूं हुयूं हाणे बेकार बणिजी चुकियूं आहिनि। असांजा दीनी इदारा अहिड़नि आलिमनि खां ख़ाली आहिनि जेके दुनिया जे लज़्ज़त खां किनारो करे तहक़ीक़ जी छुरीअ सां काइनात जी हर शइ जी दिलि खे चीरींदा हुआ ऐं खोजना करे उन्हनि में लिकल असर ऐं क़ुवतूं हासिलु कंदा हुआ। ऐं उन्हनि खां वधीक हैरत में विझंदड़ बल्कि नफ़रत करण जे लाइक़ु उहो आवाज़ु आहे जेको बज़ी हल्कनि खां तौहीद जे नाले ते बुलंद कयो वेंदो आहे त अल्लाह ताला जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तशरीह इल्मु ॾिनल हो, तकवीनी इल्म सां नबी सल्लम जो को वास्तो न हो। दोस्तो, इन तरीक़े सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इल्म जे बेपायान वुसअतुनि खे तमामु घणो तंग करण जे लाइ न चोटीअ जो ज़ोर लॻाईंदा आहिनि। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे तकवीनी इल्मु जेकॾहिं उनखे रब काइनात तकवीनी इल्मु ॾिए थो, उन जे तकवीनी इल्मु मिले थो त उन्हनि वटि इनकार न आहे, पर हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म लाइ उन्हनि वटि इनकार ई इनकार आहे। दोस्तो, देलमी हज़रत अबू राफ़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आंदी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मुस्सिलत ली उम्मती फिल माए वत्तीन व अलिमतुल अस्मा कमा उल्लिम आदमुल अस्मा कुल्लहा। यानी मुंहिंजी उम्मत पाणीअ ऐं मिटीअ में मूंखे मिसाल करे ॾेखारी वई ऐं मूंखे सभिनि शयुनि जे नालनि जो ईअं इल्मु ॾिनो वियो जीअं आदम अलैहिस्सलाम खे सभिनी शयुनि जो इल्मु ॾिनो वियो हो। उन रवायत में केतिरी न वज़ाहत आहे। शाल अल्लाह ताला उन्हनि खे बि सम्झ अता करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुहबत ऐं इश्क़ में फ़ना करे ऐं हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे गुस्ताखनि जी सोबत खां सभिनी मुस्लमाननि खे महफ़ूज़ रखे। दोस्तो, इब्लीस जो ज़िक्र थियो आहे। अल्लाह ताला हिन आयत जे अंदरि लफ़्ज़ इब्लीस जो ज़िक्र कयो, फ़सजदू इल्ला इब्लीस। त इब्लीस फ़ील जे वज़न ते अल इब्लास खां मुश्तिक़ आहे। अबलास जी माना आहे ना उमीद थियणु, ग़मगीन ऐं पिशेमान थियणु। जॾहिं त शैतान अल्लाह ताला जी रहमत खां हमेशह लाइ मायूस ना उमीद आहे, उन जे करे उन जो इहो नालो रखियो वियो आहे।
इब्न जरीर, इब्नुल मंज़र, इब्न अबी हातिम, इब्नुल अंबारी, सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रवायत आंदी आहे त शैतान जो नालो इब्लीस इन जे करे रखियो वियो आहे जो अल्लाह ताला उनखे हर ख़ैर खां नाउमीद करे छॾियो आहे। इस्तिलाह में इब्लीस उन जिन जो नालो आहे जंहिं अल्लाह ताला जे हुक्म जी नाफ़रमानी कई हुई ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम जे अॻियां सजदे ऐं उन जे औलाद लाइ मुसख़र ऐं मुती हुजण खां इनकार कयो हो ऐं उन इंसाननि खे गुमराह करण लाइ अल्लाह ताला खां मोहलत घुरी हुई। उनखे शैतान बि चवंदा आहिनि। हक़ीक़त में इब्लीस या शैतान ख़ालिस हिकु क़ुवत जो नालो न पर हिकु मुक़रर वजूद आहे। असुल में उहो मलाइकनि मां न पर जिन्ननि मां हो। कान मिनल जिन्ननि मां हो। क़ुरान पाक जो चिट्टो फ़रमान आहे ऐं जिन्न मलाइकनि खां जुदा मुस्तक़िल मख़लूक आहिनि। कान मिनल काफ़िरीन, काफ़रनि मां हो। इन मां ॿ ॻाल्हियूं मुराद आहिनि। हिकु त उहो अल्लाह ताला जे इल्म में काफ़रनि मां हो, यानी अल्लाह ताला खे इहा ख़बर हुई त संदसि हुकुम जो इनकार करे काफ़र थींदो। ॿियो त उन वक़्तु जिन्ननि जी हिकु जमायत काफ़र हुई ऐं हिन जो तालिक़ बि उन्हनि सां ई हुयो। त दोस्तो, यकीनन अॼु मूं अव्हां जे साम्हूं सूरतुल बक़रह जी 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34 आयत जो तर्जुमो ऐं तफ़सीर अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाइण जी कोशिश कई आहे। त दोस्तो, दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह जो सफ़र ख़तमु थियण वारो आहे। वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचण वारो आहे। सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अव्हां जी समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौरु ईमान जी ताज़गी ऐं सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिबि लफ़्ज़ी या एराबी तौरु का ग़लती थी हुजे त मअज़रत ख़्वाह आहियां। मां पंहिंजे रब खां बि माफ़ी घुरां थो। अस्तग़फिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। पर अव्हां खे बि कंहिं जुमिले, कंहिं लफ़्ज़, कंहिं अखर वर्जाइण में का तकलीफ़ थी हुजे, सम्झ में न आयो हुजे, का सिट, को लफ़्ज़, त जाहिल आहियां, ॼट आहियां, आजिज़ आहियां, इल्मु अकुल अदराक नाहे। बसि पंहिंजी कोशिशि आहे, इरादो आहे त अल्लाह ताला जो ही कलाम मुकमल करियां तर्जुमे ऐं तफ़सीर सां पंहिंजे इल्म जे लाइ, ख़ुदा जी रज़ा ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत वास्ते। अल्लाह ताला क़ुरान करीम जी बरकत सां सिहत अता फ़रमाए, तौफ़ीक़ अता फ़रमाए, वक़्तु अता फ़रमाए ऐं उहे ज़रिए मुआश उन्हनि जी वुसअत अता फ़रमाए त जीअं ही कलाम इलाही जेको इरादो रखां थो पंहिंजे मुकमल पाए तकमील ताईं पहुचाए सघां। इन्हीअ ते अॼोको प्रोग्राम सईं राह जो सफ़र पंहिंजे पुॼाणी तरफ़ पहुचे थो। आख़िर में मां उन्हनि महिरबान दोस्तनि जा नाला हिन सुहारे सफ़र में ज़रूरु खणा जेके थोरी या घणी देर जे लाइ हिन प्रोग्राम जो हिसो बणिया ऐं सईं राह जे सफ़र में शामिल थिया। अॼु सभ खां पहिरीं फेसबुक रेडियो झोल जा दोस्त हिन में शामिल थिया। सलाम कयाऊं, वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। रेडियो लिसनर क्लब झोल मीर अकरम टालपुर ऐं उनजी पूरी टीम आहे जेके पंहिंजे तरफ़ां फेसबुक लाइव जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जे ज़रिए एले मदब ॾात ऐं ॾाहप जी ख़िदमत कंदा रहनि था। ऐं जुमे जे ॾिहाड़े संदन हिकु प्रोग्राम बि हलंदो आहे दीनी राह जे हवाले सां। उन खां पोइ जुमन मल्लाह ऐं असांजो मोहतरम दोस्त जोखियो नईम, इहो दोस्त आहे जेको कुल्हो ॾींदो आहे त तोड़ निभाईंदो आहे। शुरू खां आख़िर ताईं हमेशह अल्लाह ताला अञा बि खेसि तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उन जे लाइ दिली दुआऊं आहिनि। अल्लाह ताला खेनि इज़त आबरू में बरकतूं रहमतूं अता फ़रमाए। मौलवी सिकंदर अली ताहिरी बलोचिस्तान खां अॼु पंहिंजे प्रोग्राम में शामिल थियो। मोहतरम असद आफ्ताब सिंधी, मोहतरम असगर अली अबड़ो, असांजी भेण सिंधु सिंधी, मोहतरम जसारत इलियास जोखियो साहब, जिन जो तमामु निरालो किरदारु मुर्शिद मुरबी हज़रत महबूब सजन साईं दामत बरकातुहुल आलिया जिन जे ज़िक्र जी तलक़ीन खे आम करण में तमामु सोशल मीडिया जे हवाले सां बहितरीनु किरदारु आहे ऐं मूंखे उत्साह ॾियण में
हौसलो ॾियण में बि संदन निरालो किरदारु आहे। अल्लाह ताला खेनि इज़त में आबरू में बुलंदियूं अता फ़रमाए, अञा बि मक़ाम मर्तबो वधाए, इल्म जे मक़ाम में मथ भरा हुजनि। मोहतरम मोहम्मद यासीन सठियो साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। हाजी रजब लाशारी, मोहतरम फैज़ मोहम्मद लाशारी दादू खां, मोहतरम इफ्तिखार अहमद मेमण हैदराबाद हाई कोर्ट जो दोस्त आहे, अॼोके हिन सही राह जे सफ़र में पाण सां शामिल रहियो। इरफान जान ताहिरी अॼोके हिन सफ़र में शामिल रहियो। मोहतरम मोहम्मद अमीन पंहिंजे हिन सही राह जे सफ़र में शामिल रहियो। सद्दाम अकबर दर साहब सूफ़ी नारायण करमानी पंहिंजे हिन सही राह जे नारायण करमानी पंहिंजे प्रोग्राम सही राह जे सफ़र में कुझु पल अल्लाह जे कलाम खे ॿुधो। अल्लाह ताला खेनि हिदायत जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ुल्लाह सोलंगी साहब पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल रहियो। असांजी भेण मोहतरमा सिंधी साहिबा लिखियो त अल्लाह पाक असांखे सही तरीक़े सां क़ुर पाक पढ़ण ऐं ॿुधण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। भेण आमीन सुम आमीन। अल्लाह पाक असांजे दिलनि खे क़ुर पाक विर्द पढ़ण सां असांजे दिलनि खे मुनवर फ़रमाए। आमीन सुम आमीन। असांजो मुफ़्ती शाहनवाज़ साहब मौलवी शाहनवाज़ भान सैदाबाद जो दोस्त आहे, सही राह जे सफ़र में पाण शामिल रहिया। जज़ाकल्ला। रज़ाक जे समा इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े खां असांजे सही राह जे सफ़र में हम सफ़र रहिया। अल्लाह ताला खेनि रहमतूं बरकतूं अता फ़रमाए। इन दुआ सां त अल्लाह ताला मुंहिंजो चवणु अव्हांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। जिते बि हुजो ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, ख़ुदा जे रहमत जे बेपायान शफ़क़तुनि इनायतुनि जे ॼार में छायल हुजो। अल्लाह ताला असां अव्हांजा कर्ज़ मर्ज़ फितना मुसीबतूं दर्द दफ़े फ़रमाए। अल्लाह ताला असां अव्हांजी इज़्ज़त आबरू रिज़्क़ रोज़ी माल मिल्कियत दीन ईमान में इज़ाफ़ो फ़रमाए। रब कायनात ज़मीनी आसमानी आफ़तुनि मुसीबतुनि बलाउनि बीमारियुनि खां महफ़ूज़ फ़रमाए। रब कायनात अज़्ज़ वजल असांजे हिन मुफ़स्सिर क़ुर्आन जंहिं हेॾी सारी महिनत करे कलाम इलाही तर्जुमे ऐं तफ़सीर सां सिंधी ॿोलीअ में आसान सिंधीअ में असांखे ॾिनो, अल्लाह ताला उन जे ख़ानदान बच्चनि में बरकत रहमत शफ़क़त फ़रमाए। अल्लाह ताला मरण महिल ईमान जो मौत नसीब फ़रमाए, कलमे जो मौत नसीब फ़रमाए, सकरात जी सख़्ती आसान फ़रमाए। जॾहिं मरी क़बर में हलूं त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणण वारी नूरानी निगाह अता फ़रमाए। हुज़ूर जे नूर जे सदके असांजे क़बरुनि खे ताहद निगाह कुशादो फ़रमाए। अल्लाह ताला मुनकर नकीर जे पुछाणो आसान फ़रमाए। रब कायनात क़यामत जे ॾिहाड़े हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी शिफ़ात ऐं रसूलुल्लाह जे लिवाउल हम्द वारे झंडे जी छांव नसीब फ़रमाए। पुलसरात तां हलूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे काफ़िले ऐं रहनुमाईअ जी सआदत सां सरफ़राज़ फ़रमाए। जन्नत में अल्लाह ताला शल असां खे नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो नसीब फ़रमाए। अल्लाह ताला असां जे बचड़नि में अमल जी तौफ़ीक़ ॾिए, असांजे बचड़नि खे नेक साले फ़र्मा बरदार बणाए। अल्लाह ताला असांजे अबे अमड़ जा दर्जात बुलंद ऐं बाला फ़रमाए। जंहिंजा अबो अमड़ दुनिया तां लॾे विया, छॾे विया, गुज़ारे विया, विसाल करे विया, अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत में जायूं अता फ़रमाए, खेनि क़बरुनि खे कुशादो फ़रमाए। रब कायनात असांजे उस्तादनि जे इल्म अमल उमिरि में बरकतूं अता फ़रमाए ऐं जेके उस्ताद असांखे पढ़ाए दुनिया तां हलिया विया, यकीनन उहे जन्नती आहिनि, पर असीं बि उन्हनि जे लाइ दुआ गो आहियूं त अल्लाह ताला खेनि जन्नत में आला दर्जा अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह निगहबान, जाॾे पेर ताॾे ख़ैर।